वञन परे मूंखां हथड़ो छॾा। वालेकुम वालेकुम अस्सलाम यार, कहिड़ा हाल अथई? खुश आहीं? मज़े में न बनू यार, शादी कई थी त ॾिसण में ई कोन थो अची। ए अब्बा, ये ख़बर हो न पुछे बेली। अबू यार, काल आउं तुंहिंजे घर खां मटियुसि त तुंहिंजे दरवाज़े तां वॾनि वॾनि तुंहिंजो ऐं तुंहिंजी माईअ जो वॾनि वॾनि टहकनि जो आवाज़ पियो आयो। इन मां लॻो त तुंहिंजी माई ऐं तुंहिंजी पाण में ॾाढी दिलि आहे। हा, वॾी दिलि आहे न, वॾी मोहबत आहे असांजी पाण में। बसि बाक़ी टोकन वारी ॻाल्हि जेका आहे न, इहो अब हिकिड़ो राज़ आहे। हुजे का बि ॻाल्हि थींदी आहे, घर आहे हुन में जे कावड़ जी पवंदी आहे न, त पोइ हीअ सैंडल लाइ उछले हणंदी आहे। पोइ जे लॻी वेंदो आहे त पोइ हूअ खिलंदी आहे, जे गुसाए वेंदो आहे त पोइ आउं खिलंदो आहियां। तूं सचो भला इहो त ॿुधा त शादीअ खां अॻु में तो वारी माईअ सां तुंहिंजो कांटेक्ट, माना अंग्रेजी में चवंदा आहिनि कांटेक्ट, माना ॻाल्हि ॿोल हुई या अणॾिठे जो सौदो हो, ईअं शादी करे छॾी? न न, अगरि पोइ आउं हिकिड़ो चकर मूं हुनखे ॾिठो हो। पोइ छोरो भेण जो हो मुंहिंजो, हुनखे मोकिलियो, मूं मेड़ मिनथूं कयूंसीं, मिड़ई संग वतमि। पर जॾहिं ॻाल्हि पकी थई न, पोइ असांजो पाण में प्यार ऐं कुर्ब वधियो। पोइ आउं जे फ़ोन कंदो हुउसि त हूअ वेठी सॼी राति ॿुधंदी। ऐं पोइ वरी कॾहिं कॾहिं हूअ फ़ोन कंदी त आउं वेठो ॿुधंदो हुउसि। ईअं ॿुधाइण वारो किसो पियो हलियो। ऐं हाणे असुलु ईअं ॻाल्हि वञी बीठी आहे, मोहबत वधी वई शादी खां पोयां न। हाणे रुगो हूअ ॻाल्हाए थी ऐं ॻोठु ॿुधे थो। इहो फ़ाइदो आहे। हेॾी मोहबत वधी आहे। पर इहो त ॿुधा, काल्ह आउं बाज़ार में वियुसि, तूं पंहिंजी माईअ सां गॾु ख़रीदारी पियो करीं, अलाए छा तुंहिंजो हथु माईअ में काबू हो, हू तोखां छॾाइण जी कोशिशि पई, तूं छॾींसि कोन पियो। छो एॾी मोहबत थी आहे तुंहिंजी माईअ सां जो छॾींसि न पियो? मोहबत अंगूठे में हो, ए मैं वग़ैरह माई वठी फसी वियो या। अरे ओ बाऊ अची ॾाढी वारो माण्हू, मुंहिंजी का बाज़ार में इज़त आहे। पर हिनखे ॿाह मां हथु कढां त या खजूर खणे, या सूफ़ खणे, या नारगी खणे, या केलो खणे। माॻी सफ़ा पिटियल के ॾींहं जी। पोइ मजबूरी आहे, मां बाज़ार में वञा त हिनखे काबू करे पाण सां गॾु गिरींदो भुणा बि छा करे। काल्ह बि चई पियो त कपिड़ा थी वठां, मुंहिंजो हली दुकान तां तोखे वठी ॾियां। दुकान वारनि जी त तोखे ख़बर, उन खणी ॿ टे ताका अञा जो लाथा त सभिनी खे खणी भकर पातई। ते हाड़ थी वठां, ते मुंहिंजो कारो थई मह, हे हाड़ ताका तोखां वठी ॾियां, एतिरा पैसा आहिनि पाण। पोइ घणो बिल थियो? अंगूठो वठी न वियसि, वरी ओड़ो ॿाह में हथ विझी किरिया घर। बीरी में थी शादियूं थियनि, मथां करी अब मूंखां पुछ। हाणे त अहिड़ो अची फाथो आहियां, सोचां पियो त छॾे ॾियां, पर खुआरी थींदी। छॾी त पोइ मूंखे ॿुधाइजांइ। छा?